नाज़रीन, अहमदपुर वेझो ॻोठ वॾा खमड़ा वासी बरसात मुतासिर हेले ताईं वाह न थियण सबब सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। तफ़सील पेश आहे फारूक अहमद जी रिपोर्ट। जीअं त नाज़रीन असीं मौजूद आहियूं अहमदपुर लॻे ॻोठ वॾा खंबड़ा में गुज़िरियल जेका तूफ़ानी बरसात दौरान केतिरा ई घर किरी पटे पइजी विया, जंहिं करे हे जेके उतां ॻोठाणा आहिनि उतां जा उहे खुले आसमान हेठि वेठल आहिनि। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उहो असांखे छा था ॿुधाइनि। 15 या 12 जे हिसाब सां असांजी जॻह वॻह किरी पियूं आहिनि। सामान तव्हांजे साम्हूं आहे। ॿियो को अहिड़ो माण्हू आयो बि कोन्हे सियासी या को निमाईंदो त कंहिंखे असां चऊं। हिकिड़ो वेलो खाऊं था, हाणे हिकिड़ो वेलो सोचूं था काॾां अचे, केरु ॾींदो। हिन महिल ताईं कोई बि असांजे सरकारी मुलाज़िम या को माना न पहुतो आहे। इहे हिते ॾिसो था टपड़ ॿार बचा असांजा दर पधर आहिनि, पधर ते वेठा आहियूं। तरपाल टंगियासीं ते पर उहे बि ईअं फाटल आहिनि, न कंहिं कम जा न कार जा। हिन महिल ताईं कोई असांजे लड़ी न आयो आहे, न कंहिं राशन ॾिनो आहे, न का ॻाल्हि न मुहार। अर्ज़ु आहे त असांजूं बारिशुनि में जॻहियूं किरी पियूं आहिनि, खाइण पीअण जे लाइ कुझु न आहे। असांजो अर्ज़ु ॿुधो वञे, असांखे जॻह बि ठाराए ॾियो। तालिबु त असांखे जॻह बि ठाराए ॾियनि, को राशन पाणी बि ॾियनि, खाइण पीअण कारण असांजे वेलो था खाऊं त 3 वेला ईअं वेठा आहियूं, माठि कयूं छा कयूं। ग़रीब माण्हू जेके तगारी खणंदा त उहो कम बि पूरा थी विया। हिन जे लाइ को राशन पाणी जो थी वियो, को टेंट वग़ैरह थी वियो। फ़िलहाल जेसि ताईं पंहिंजूं जॻहियूं ठहिराइण, को जॻहियुनि ठहिराइण में हिन जी मदद कयो। तक़रीबन असांजे ॻोठ में 8-10 अहिड़ा घर आहिनि जेके किरी चुका आहिनि। बसि गवर्नमेंट खां मुंहिंजी इहा अपील आहे त ख़ुदा हिननि ग़रीबनि जी का वाहर कयो। जीअं त नाज़रीन तव्हां ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन अरसलान अहमद खंबड़ो सां गॾु फारूक अहमद खंबड़ो, धरती TV न्यूज़, अहमदपुर।